जय झूलेलाल। न की सोच कंहिंजी, न की कंहिंजी परवाह, बिना फौज धन जे हुआ हिन शहनशाह, बिना फौज धन जे हुआ हिन शहनशाह। झुके जिनजे कदमन में दुनिया ही सारी, हिते भी बहारी उते भी बहारी, फकीरन सा प्यारा करे ॾिस तूं यारी, हिते भी बहारी उते भी बहारी, हिते भी बहारी उते भी बहारी। जय झूलेलाल सभिनीनि साथियुनि खे। अखंड सिंधु संसार जे हिन भक्ति संगीत लाइव संध्या में तव्हां सभिनीनि जो दिल जी गहराइनि सां मां हर्षा मूलचंदाणी दिल जी गहराइनि सां स्वागत थी कयां, अभिनंदन थी कयां। संत शिरोमणि हृदयराम साहिब जन जी जन्म जयंती जे उपलक्ष्य में आयोजित हिन भक्तिमय संगीत संध्या में तव्हां सभिनीनि जो घणो घणो आभार आहे कि तव्हां असांखे हिमथायो वेठा, हिन कार्यक्रम खे ॾिसो वेठा ऐं हिन कार्यक्रम जे प्रतिभागियुनि जी हौसला अफ़ज़ाई बि कयो वेठा। त अचो गॾिजी हिन कार्यक्रम जो मज़ो माणियो था। ऐं मां नींड ॾियणु चाहींदसि कि असांजे साम्हूं असां सां गॾु मौजूदु आहिनि हिन कार्यक्रम जा आयोजक आदरणीय श्री ज्ञानचंद लालवाणी जी। त टेक्निकल टीम सां निवेदन आहे कि उहे प्लीज़ उन्हनि खे फ्रंट स्क्रीन ते आणनि त असां सभई गॾिजी दर्शकनि सां मुखातिब थियूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल मीता। त कीअं आहे अॼु जो प्रोग्राम ज्ञान जी? बस वही सिलसिलो हली रहियो आहे। अॼु जो जेको आहे त ख़ासि आहे, जेको 32 ॿारनि मां सिलेक्शन थियो 20 जो, अॼु उन्हनि जी प्रस्तुति आहे। ऐं अॼु सुभाणे 2 ॾींहं हिकु निराले अंदाज में संत हृदयराम साहब खे समर्पित भजन पेश कया वेंदा ऐं हिननि जो सभु आनंद वठंदा ऐं साईं जन जो जनम ॾींहुं बि मल्हाईंदासीं। साईं जन खे प्रार्थना करे सभिनीनि जी सुख शांति लाइ आशीर्वाद घुरंदासीं। ॾाढो सुठो। ॿियो त मां गॾो गॾु हिकु ॿी बि ॼाण ॾियणु चाहींदसि असांजे सभिनीनि दर्शकनि खे कि जॾहिं शाइर गीत संगीत इन्हनि सभिनीनि जी ॻाल्हि हलंदी आहे न त के सुहिणा शाइर असां विसारे न सघंदा आहियूं। ऐं अहिड़ी हिकु शख़्सियत आदरणीय प्रभु वफ़ा जी, अॼु उन्हनि जी जन्म जयंती बि आहे। सुठी ॻाल्हियूं यादि करे त दर्शकनि खे कुझु ॼाण ॾियणु चाहींदसि तव्हांजी आज्ञा सां। बिल्कुलु बिल्कुलु। त असांजा वरिष्ठ साहित्यकार आहे जिन साहित्य जी जेकी प्रभु वफ़ा साहब रचना कई उनजो ज्ञान हासिल करे रहिया आहिनि, त उन्हनि जे बारे में ॼाण सभिनीनि खे थिए त उहो तव्हां ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो। जी बिल्कुलु ॿुधायो। 2 लाइनूं उन्हनि जी हुई जेके लिखियल आहिनि, मां सभिनीनि जे साम्हूं पेश करणु थी चाहियां। साख कहिड़ी जंहिं नाहे रुनो, साख कहिड़ी जंहिं नाहे रुनो, सा दिल कहिड़ी जा भाव बिना, सा कहिड़ी जवानी जा गुज़रे ले हुस्न जी नर्म छुहाव बिना, के हुस्न जे नर्म छुहाव बिना। त अहिड़ी दिल खे छुअण वारी लाइनूं उन्हनि लिखियूं हुयूं आदरणीय श्री प्रभु वफ़ा जी, जेके जिन जो असली नालो प्रभु ज्योतुमल छुगाणी हुओ, पर वफ़ा हू पंहिंजो तख़ल्लुस सॾाईंदा हुआ। सन 1981 वर्ष में हुननि खे इहो 15हों अवॉर्ड जेको हो साहित्य अकेडमी पारां उन्हनि खे इन अवॉर्ड जो उन्हनि खे नवाज़िश मिली हुई। नज़्म, गज़ल, बैत, रुबाई, गीत, छंद, इहे सभु पंहिंजी जॻह ते आहिनि। हर को लिखंदो आहे, हू बि लिखंदा हुआ, ॾाढो सुहिणे अंदाज़ में लिखंदा हुआ। पर हुननि हिकु नई जेका हिकु रवानगी हूंदी आहे कविताउनि जी, हिकु नई तरतीब हुननि जेका चइबो आहे न खोज, हिकु पंहिंजो इन्वेंशन कयो ऐं उनखे नालो ॾिनो पंजकड़ा। 5 लाइनुनि जी हिकु नंढी नंढी सी रचनाऊं थींदियूं आहिनि जंहिंमें पूरा भाव दिल सां पंहिंजा हर शाइर हुन में भरे छॾींदो आहे। त उहे 5 लाइनुनि में उन जा काफ़िया वग़ैरह मिलाए करे रिदम सां
ॾाढो सुहिणे नमूने उन्हनि पंजकड़ा नाले सां हिकु नई रचना जी शुरूआत बि कई हुई ऐं 19 सितंबर 1915 में उन्हनि जो लाड़काणे में जनम थियो हो, पर 17 दिसंबर 2012 ते उहे हिन फ़ानी दुनिया खे अलविदा करे विया। पर उनजे पुठियां एतिरा नवां नवां गीत ग़ज़लूं जेके अॼु बि असां ॻाईंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, ऐं एतिरो ई न, उन्हनि जा गीत घणनि ई फिल्मुनि में बि यूज़ कया विया आहिनि। त असांजी जेका हिकु ॾाढी सुठी फेमस सिंधी फिल्म हुई प्यार करे ॾिस, उन में बि उन्हनि जे गीतनि खे ॻायो वियो। आदरणीय प्रभु वफ़ा जी, उन्हनि जी तस्वीर तव्हां सभिनीनि जे साम्हूं आहे। ऐं हाणे शुरूआत कयूं था हिन कार्यक्रम जी। त मीता, असांजा जजिस बि आहिनि, सभु तयारु आहिनि, प्रोग्राम हाणे शुरू कयूं असां। दर्शक भॼननि जो मज़ो माणण लाइ तयारु वेठा आहिनि। त असांजी महफ़िल में, हिन गीत संगीत जी महफ़िल में सभिनीनि खां पहिरीं असां नींड ॾेई रहिया आहियूं डिंकी बजाज कटनी मां। डिंकी जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। कीअं आहियो तव्हां? मज़े में? थोरो आवाज़ त कढो, ख़बर त पवे तव्हांजी आवाज़ कीअं आहे। मज़े में। जी जी, बिल्कुलु क्लियर आवाज़ ॿुधण पियो अचे। त दर्शक तव्हांजो इंतज़ारु करे रहिया आहिनि बेसब्री सां, ऐं अॼु तव्हां पंहिंजे भॼन, प्यारे से भॼन जी प्रस्तुति कजो। त कयूं शुरूआत? जी। गुरा तो का सजा दियो वरदान गुरा तो का सजा दियो वरदान ओ साईं दारा तो कया तू प्यार मां ओ साईं दारा
वाह डिंकी वाह, मज़ो अची वियो असांखे त। घुरां तो खां सचा सतगुर इहो वरदान मां। वाह, छा त ॾात घुरी आहे तव्हां। ॾाढो आनंद अची वियो सभिनीनि खे। ज़ोरदार शुरूआत रही आहे। लॻे थो हर कार्यक्रम में असांजा ईअं ई सुठा 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 भॼन ॿुधी करे सुठा कमेंट्स बि मिलंदा रहंदा। ॾाढो सुठो। ऐं धन्यवाद तव्हां असां सां गॾु हिन कार्यक्रम में जुड़िया आहियो। जय झूलेलाल डिंकी। मां जय झूलेलाल। जय झूलेलाल भावना। मां त डिंकी जे भजन ते नचंदे नचंदे टपंदे टपंदे अॼु शो में एंट्री कई आहे। आहा, इन करे कोई असां तोखे ॻोल्हियूं पिया कि भावना अॼु काथे रहिजी वई, पर असां पोइ ॾिठोसीं कि तूं त डिंकी जे भजन जी मौज माणे पई। बिल्कुलु, एतिरो बढ़िया हुन भजन ॻायई, एतिरो बढ़िया हुन ढोलक वॼायई, ॾाढो बढ़िया रहियो, ॾाढो मज़ो आयो मूंखे त। त हाणे ॿियो कंहिंखे घुराइण घुरिजे। असां वटि दक्ष लालवाणी जुड़ी विया आहिनि। जय झूलेलाल दक्ष। जय झूलेलाल। त हाणे अॼु तव्हां कहिड़ो सॉन्ग असांखे सभिनि खे पेश कंदव? मां पेश कयां थो चादर में ढकजांइ, मूंखे पंहिंजे चरणनि में रखजांइ। मूंखे पंहिंजे चरणनि में रखजांइ। त बिल्कुलु ऑल द बेस्ट, स्टार्ट कयो। हो चादर में ढकजांइ, हो सुहिणा साईं चरणनि में रखजांइ। सतगुरु हृदय राम मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। सतगुरु हृदय राम मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। सतगुरु हृदय राम मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। चादर में ढकजांइ, ओ सुहिणा साईं चरणनि में रखजांइ। चादर में ढकजांइ, ओ सुहिणा साईं चरणनि में रखजांइ। सतगुरु हृदय राम मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। सतगुरु हृदय राम मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। तुंहिंजे दर ते जोर जली ओ कजै साईं अवलीअ मां सवली। तुंहिंजे दर ते जोर जली ओ कजै साईं अवलीअ मां सवली। महर कजै मन ठारे मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। हो महर कजै मन ठारे मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। चादर में ढकजांइ, ओ सुहिणा साईं चरणनि में रखजांइ। चादर में ढकजांइ, ओ सुहिणा साईं चरणनि में रखजांइ। सतगुरु हृदय राम मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। सतगुरु हृदय राम मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। तुंहिंजी नज़र ते थींदी ओ साईं तंहिंखे लहर न लुॾींदी। तुंहिंजी नज़र ते थींदी ओ साईं तंहिंखे लहर न लुॾींदी। रोई कयां तो पुकार मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। हो रोई कयां तो पुकार मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। चादर में ढकजांइ, ओ सुहिणा साईं चरणनि में रखजांइ। चादर में ढकजांइ, ओ सुहिणा साईं चरणनि में रखजांइ। सतगुरु हृदय राम मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। सतगुरु हृदय राम मूंखे पंहिंजे चादर में ढकजांइ। जय झूलेलाल। जय झूलेलाल। वाह दक्ष, तव्हां ॾाढो सुठो ॻायो। और असां सभु बि हे ई प्रार्थना कयूं था कि सतगुरु हृदय राम संत शिरोमणि हृदय राम जी असां सभिनि खे आशीष प्रदान कनि और सभिनि खे पंहिंजी चादर में रखनि, आशीष मिले असां सभिनि खे। ॾाढो सुठो ॻायो। दक्ष जेको तूं भजन ॻायो हुन जे थ्रू असां हिन
कोरोना काल में ऐं उअं बि असां सभिनीनि जी तरफ़ सां तूं हिकिड़ी प्रार्थना करे ई छॾी आहे संतनि जे दर ते, त डेफिनेटली असां सभिनीनि जी भली थींदी ऐं सभिनीनि खे साईं जन पंहिंजी चादर में ढकंदा। बिल्कुलु। ऐं हाणे असां सां गॾु आहिनि विनायका नानकाणी जेकी भोपाल मां ई आहे। जय झूलेलाल विनायका। विनायका ऑल द बेस्ट। ऐं सिंधी में थैंक यू चवां त सर। जय झूलेलाल। अॼु कहिड़ो भॼन था जय ॿुधायो था? झूलेलाल। ओ संतदाराम दुखड़ा दर्द मिटाई। ओके वाह, ठीकु आहे। संत हिरदाराम दुखड़ा दर्द मिटाई। दुखड़ा दर्द मिटाई बाबा, दुखड़ा दर्द मिटाई। ओ संत हिरदाराम दुखड़ा दर्द मिटाई बाबा, दुखड़ा दर्द मिटाई। तुंहिंजो सहारो आ ॿियो न को चारो आ, तुंहिंजो सहारो आ ॿियो न को चारो आ। तूं ही आशू पुजाई, दुखड़ा दर्द मिटाई बाबा, दुखड़ा दर्द मिटाई। ओ संत हिरदाराम दुखड़ा दर्द मिटाई बाबा, दुखड़ा दर्द मिटाई। तोखे पंहिंजो सम्झी सतगुर तोसां दिल जो हाल कयम, तोखे पंहिंजो सम्झी सतगुर तोसां दिल जो हाल कयम। तुंहिंजो अखट ॾिसी खजानो ते मां तोखां सवाल कयम, तुंहिंजो अखट ॾिसी खजानो ते मां तोखां सवाल कयम। सब कुछ ॼाणी थो हो, सब कुछ ॼाणी थो हाल सुञाणी थो, सब कुछ ॼाणी थो हाल सुञाणी थो, पंहिंजो बाल भलाई। दुखड़ा दर्द मिटाई बाबा, दुखड़ा दर्द मिटाई। ओ संत हिरदाराम दुखड़ा दर्द मिटाई बाबा, दुखड़ा दर्द मिटाई। तुंहिंजे दर तां सब कुछ पातम, छो न तुंहिंजा एहसान मञा। तुंहिंजे दर तां सब कुछ पातम, छो न तुंहिंजा एहसान मञा। अग भी तो ही कई आ कृपा, दिल में उम्मीदियूं आहिनि अञा। अग भी तो ही कई आ कृपा, दिल में उम्मीदियूं आहिनि अञा। पार पहुचाईंदे हो, पार पहुचाईंदे देरी न लाईंदे, पार पहुचाईंदे देरी न लाईंदे, बीड़ा बने लगाई। दुखड़ा दर्द मिटाई बाबा, दुखड़ा दर्द मिटाई। ओ संत हिरदाराम दुखड़ा दर्द मिटाई बाबा, दुखड़ा दर्द मिटाई। बख्श खताऊं मालिक मुंहिंजूं, रोई न ॾिसिजे दातार तूं। बख्श खताऊं मालिक मुंहिंजूं, रोई न ॾिसिजे दातार तूं। दासीअ खे तुंहिंजो आहे भरोसो, ढक परदो विझ चादर तूं। दासीअ खे तुंहिंजो आहे भरोसो, ढक परदो विझ चादर तूं। पंहिंजो बणाईंदे हो, पंहिंजो बणाईंदे तोड़ी निभाईंदे, पंहिंजो बणाईंदे तोड़ी निभाईंदे, सद में सदोड़ो उनाई।
दर्द मिटाई बाबा दुखड़ा दर्द मिटाई ओ संत दाराम दुखड़ा दर्द मिटाई बाबा दुखड़ा दर्द मिटाई तुझो सहारा बिन को चारुआ तुझो सहारा बिन को चारुआ तू ही आशु पुजाई दुखड़ा दर्द मिटाई बाबा दुखड़ा दर्द मिटाई। जय झूलेलाल। संत दाराम साहिब जी की जय। वाह वाह विनायका जी वाह। दुखड़ा दर्द मिटाई मतलब ये तो लगे ना कि दिल सां इहो भजन लिखियो आहे। मतलब लिखण वारनि खे बि दाद ॾियण हक़ आहे न उन्हनि जो न। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। नहीं तो लिखण वारे जॾहिं हेॾो सुहिणो गीत लिखियो आहे तॾहिं त ॻाइण वारे जे मन में बि ओड़ी फीलिंग्स आयूं आहिनि उन ई भावना सां हू ॻाए रहिया आहिनि। त ॾाढी ज़ोरदार ताड़ियूं विनायका जे लाइ असांजे तरफ़ां बि। ऐं अञा ताईं जेके बि गायक ॻाईंदा विया आहिनि ॾाढो मज़ो वेठो अचे। त विनायका जी तव्हां असां सां जुड़िया तव्हांजा लख थोरा वरी तव्हां सां उमेद रखूं था जल्दी मुलाक़ात थींदी। जय झूलेलाल। हाँ भाई मीता हाणे केरा पिटारे में नेक्स्ट असां सां गॾु आहे सांची जी। सांची निचवाणी आहे असां सां गॾु नेक्स्ट कंटेस्टेंट जेके हिन राउंड में पहुती आहे। असांजी छुक छुक गाॾी अॻियां वधी रही आहे न त हाणे असां वरी हलूं था भोपाल मां गुजरात बड़ौदा गुजरात सांची निचवानी जेका 19 नंबर जी पार्टिसिपेंट असां वटि हुई एज़ अ जेका असांजी लिस्ट हुई उन में ऐं जल्दी असां सां गॾु जुड़ी करे पंहिंजो सुहिणो सो भजन पेश कंदी। सांची तव्हां कनेक्ट थी विया क्लियर अचे थो तव्हांजी आवाज़? हाँ अचे थी। ठीक है तव्हां तैयार आहियो बिल्कुल? हाँ त शुरू कजे तव्हांजो प्यारो सो भजन। नाम जपण सां दुखड़ा दूर नाम जपण सां मिलंदो हज़ूर हक़ नाम जपण सां दुखड़ा दूर नाम जपण सां मिलंदो हज़ूर अमृत वेले कजे स्नान अमृत वेले कजे स्नान गुरुअ शब्द जो दर ध्यान गुरुअ शब्द जो दर ध्यान मन मारे कजे चकना चूर मन मारे चकना चूर नाम जपण मिलंदो हक़ नाम जपण सां दुखड़ा दूर नाम जपण सां मिलंदो हज़ूर गुरु चरणन में रखजे विश्वास गुरु चरणन में रखजे विश्वास नाम जपे कजे सफला स्वास नाम जपे कजे सफला स्वास पल पल प्रीतम जप जाए जयपुर पल पल प्रीतम जप जाए जयपुर नाम जपण सां मिलंदो हक़ नाम जपण सां दुखड़ा दूर नाम जपण सां मिलंदो हज़ूर सूरत शब्द जो मेल करे सूरत शब्द जो मेल करे
जपण सां मिलंदो हज़ूर। जिते अखंड पई जोत बरे, जिते अखंड पई जोत बरे, दर्शन सां पियो अंदर ठरे, दर्शन सां पियो अंदर ठरे, बसे पियो सदाई नूरानी नूर, बसे पियो सदाई नूरानी नूर। नाम जपण सां मिलंदो हज़ूर, हक़ नाम जपण सां टुकड़ा दूर, नाम जपण सां मिलंदो हज़ूर। सिरड़ो झुकाए सत्कार कजैं, सिरड़ो झुकाए सत्कार कजैं, हथड़ा बदी उते अर्ज़ कजैं, हथड़ा बदी उते अर्ज़ कजैं, वेझो अचण लाइ चवंदा ज़रूर, वेझो अचण लाइ चवंदा ज़रूर। नाम जपण सां मिलंदो हज़ूर, हक़ नाम जपण सां दुखड़ा दूर, नाम जपण सां मिलंदो हज़ूर। संत तुंहिंजा तोखे उते मिलंदा, संत तुंहिंजा तोखे उते मिलंदा, अभ्यास ॾिसी तुंहिंजो ख़ुशि थींदा, अभ्यास ॾिसी तुंहिंजो ख़ुशि थींदा। मोहन सिंह तॾहिं थींदे मंज़ूर, मोहन सिंह तॾहिं थींदे मंज़ूर। नाम जपण सां मिलंदो हज़ूर, हक़ नाम जपण सां दुखड़ा दूर, नाम जपण सां मिलो हज़ूर। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु क्यूट सी सांची हेतिरो मीनिंगफुल सॉन्ग तव्हां गायो आहे। हेतिरी ॾिसो दी हेतिरी मीनिंगफुल लाइन्स आहिनि कि नाम जपण सां थींदा दुखड़ा दूर। असांजो कम आहे बसि हथ ॿधी करे अर्ज़ करणो, बाक़ी सभु त गुरुजन जे हथनि में आहे। वाकई में ॾाढो प्रेम सां भावना सां तव्हां सांची हिन गीत जो निभाउ कयो आहे, ॾाढो सुहिणे नमूने तव्हां पेश कयो आहे। तव्हां हिन कार्यक्रम में असां सां जुड़िया आहियो, तव्हांजा लख थोरा ऐं जय झूलेलाल। नंढड़ी सारड़ी ऐं एतिरो मीनिंगफुल भॼन हुनजो, जिस्ट इहो ई आहे कि असांखे निवड़त ॾाढी ज़रूरी आहे। कोई बि तव्हां के बि दर ते वञो पर तव्हांखे निवड़त ॾाढी ज़रूरी आहे, पाण खे सरेंडर करणु ॾाढो ज़रूरी आहे। बिल्कुल जुड़ी वई आहे, पर असां भावना खे छॾंदासीं कोन। शिवानी तव्हांजी भावना खां बिल्कुल मां त ख़ुशि थींदमि। बिल्कुल जॾहिं शिवानी भी राज़ी, भावना भी राज़ी, त असां त वेठा आहियूं मौज माणन। ठीकु आहे। हिकिड़ो भॼन जेको बिल्कुल मां बचपन खां हिकिड़ो भॼन सिंधी भॼन आहे जेको मां हमेशा ॿुधंदी आई आहियां। अॼु मां उहो भॼन तव्हां सभिनीनि खे ॿुधाईंदमि। तुंहिंजे द्वारे तां मिलियो आ मूंखे सभु की, मां ॿिया दर कहिड़ा ॻोल्हियां, मां ॿिया दर कहिड़ा ॻोल्हियां। तुंहिंजे द्वारे तां सतगुर द्वारे तां मिलियो आ मूंखे सभु की, मां ॿिया दर कहिड़ा ॻोल्हियां, मां ॿिया दर कहिड़ा ॻोल्हियां। पहिरियों प्रेम ॿियो नेम, पहिरियों प्रेम ॿियो नेम, टियों संगत जो टेम, टियों संगत जो टेम, चौथो चाह ॾी नवता चरणनि जी, मां ॿिया दर कहिड़ा ॻोल्हियां। चौथो चाह ॾी नवता चरणनि जी, मां ॿिया दर कहिड़ा ॻोल्हियां। तुंहिंजे द्वारे तां मिलियो आ मूंखे सभु की, मां ॿिया दर कहिड़ा ॻोल्हियां, मां ॿिया दर कहिड़ा ॻोल्हियां। ताड़ियूं असांजी भावना जे लाइ। बिल्कुल बिल्कुल हाणे शिवानी इंतज़ार करे रही आहे
त हाणे असां चाहींदासीं त माइक शिवानी के हथ में ॾियूं असां। जी बिल्कुल। जी शिवानी जी, शिवानी तो शिवानी भी असां सां जुड़ी आहे तख़तपुर मां। ऐं तख़तपुर में ईंदो आहे, कहिड़े राज्य में ईंदो आहे? छत्तीसगढ़ में, डिस्ट्रिक्ट बिलासपुर तव्हां ॿुधो हूंदव। छत्तीसगढ़ में। जी 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 बिल्कुल। त बिलासपुर मां। जी शिवानी, त दर्शक तव्हांजो बेसब्रीअ सां इंतज़ारु करे रहिया आहिनि ऐं इवन तव्हांजा फ्रेंड्स या तव्हांजा जेके रिश्तेदार मिट माइट आहिनि उहे बि तव्हांजो गानो ॿुधण लाइ बिल्कुलु तयारु करे रहिया आहिनि। त थी वञे शुरू शिवानी जी। हो बाबा हिदाराम प्यारा, मुंहिंजे साहज सहारा। हो बाबा हिदाराम प्यारा, मुंहिंजे साहज सहारा। कयो कृपा करणी, हो कयो कृपा करणी, लही वञण दुखड़ा सारा। हो बाबा हिदाराम प्यारा, मुंहिंजे साहज सहारा। माता आया जहिड़ी तहिड़ी, तंहिंजी बस रहंदसि हरदम। मूंखे बस मेहरड़ी करे, जपिया नाम तुंहिंजो दम दम। माता आया जहिड़ी तहिड़ी, तंहिंजी बस रहंदसि हरदम। मूंखे बस मेहरड़ी करे, जपिया नाम तुंहिंजो दम दम। अहिड़ी कर बाज बाबा, हो अहिड़ी कर बाज बाबा, मुंहिंजा साईं बजारा। हो बाबा हिदाराम प्यारा, मुंहिंजे साहज सहारा। हो बाबा हिदाराम प्यारा, मुंहिंजे साहज सहारा। सेवा में जीवन मुंहिंजो वधे शल हरिदम साईं। तोखे मां सभु में ॾिसां बस, अहिड़ी ॾे समत सदाईं। सेवा में जीवन मुंहिंजो वधे शल हरिदम साईं। तोखे मां सभु में ॾिसां बस, अहिड़ी ॾे समत सदाईं। दया कर दयालु दाता, हो दया कर दयालु दाता, कटन शल कूड़ा नाता। हो बाबा हिदाराम प्यारा, मुंहिंजे साहज सहारा। सादी हुजे जहिड़ी मुंहिंजी, रहे बस सार तुंहिंजी। आश इहा ही मन में, कढा न कान कंहिंजी। सादी हुजे रहणी मुंहिंजी, रहे बस सार तुंहिंजी। आश इहा ही मन में, कढा न कान कंहिंजी। माफ़ कर मुंहिंजा बाबा, हो माफ़ कर मुंहिंजा बाबा, कयनि सभु ॾोह सारा। हो बाबा हिदाराम प्यारा, मुंहिंजे साहज सहारा। हो बाबा हिदाराम प्यारा, मुंहिंजे साहज सहारा। कयो कृपा करणी, ओ कयो कृपा करणी, लही वञनि दुखड़ा सारा। हो बाबा हिदाराम प्यारा, मुंहिंजे साहज सहारा। जय झूलेलाल। वाह वाह, बाबा हिदाराम प्यारा, छा ॻाल्हि आहे। ॾाढो सुहिणो भॼन बाबा हिदाराम साहिब जिन खे समर्पित। शिवानी जी तमामु सुहिणो भॼन, मूंखे त हिन जा बोल ॾाढा पिया वणिया। ॾाढो सुहिणो ऐं ॾाढो मिठड़ो बि तव्हां ॻायो आहे। और सभिनि तखतपुर वारनि खे बि असांजी तरफ़ां संत श्री शिरोमणी हिदाराम साहिब जे जनम उत्सव जी वाधायूं। असां सभु हिते मिली करे ऑनलाइन मनाईंदासीं, यही भॼन ॻाईंदासीं सभु मिली करे। बसि असां त मनाए रहिया आहियूं। अॼु असांजे हिन संगीत संध्या जो 5हों एपिसोड आहे नीता। असां त एंजॉय कई वेठा गुज़रियल 5
हिननि 3 हफ़्तनि खां जेको अॼु असांजो 5 एपिसोड आहे ऐं हिन 5 एपिसोड में असांजी हिन कड़ीअ में गॾु जुड़ी विया आहिनि अभय आहूजा। अभय आहूजा जी इंदौर मां तव्हांजो स्वागत आहे वरी हिन अखंड सिंधु संसार जी संगीतमय भक्तिमय संत शिरोमणि हिरदाराम साहिब जिन खे समर्पित हिन भक्ति संध्या प्रतियोगिता में। त अभय जी ॻाल्हि त शुरू कयो वञे तव्हांजो मिठड़ो भॼन। जी जी बिल्कुल तैयार आहियो? बिल्कुल जी जी चलो कयूं शुरू। सब दर्शक उत्साहित थी वेठा आहिनि बिल्कुल ॿुधण लाइ तव्हांखे। लगिया दिल तो सा लगिया लगिया दिल तो सा लगिया सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं। वेठो सामो हुजे तोखे ॾिसंदो रहां वेठो सामो हुजे तोखे ॾिसंदो रहां सदा खिलंदो रहां सदा खिलंदो रहां सदा खिलंदो रहां सदा खिलंदो रहां। चरिया चरिया दिल तो न चरिया 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 दिल तो न चरिया सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं। कंहिंखे घर जी लगी कंहिंखे पर जी लगी कंहिंखे घर जी लगी कंहिंखे पर जी लगी साईं तुंहिंजी कसम मूंखे तुंहिंजी लगी साईं तुंहिंजी कसम मूंखे तुंहिंजी लगी। जुड़िया जुड़िया दिल तो सा जुड़िया 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 दिल तो सा जुड़िया सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं। केखे राम बणे केखे श्याम बणे केखे राम बणे केखे श्याम बणे मूंखे तुंहिंजो कसम हृदय राम बणे मूंखे तुंहिंजो कसम हृदय राम बणे। जगिया जगिया जो तुंहिंजी जगिया 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 जो तुंहिंजी जगिया सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं। लगिया लगिया दिल तो सा लगिया 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 दिल तो सा लगिया सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं सच्चा हृदय राम साईं सुहिणा हृदय राम साईं। जय झूलेलाल। वाह साईं एतिरी वाह। बढ़िया छा त भॼन आहे। मस्त ज़ोरदार। कंहिंखे घर जी लॻी आहे कंहिंखे पर जी लॻी आहे साईं तुंहिंजी कसम मूंखे तुंहिंजी लॻी आहे। वाह छा त मिठड़ा बोल आहिनि। तमामु सुठो अभय जी ॾाढो सुठो भॼन ऐं तमामु सुहिणे नमूने तव्हां हुनजो निभाउ बि कयो आहे। ॾाढो मज़ो अची वियो। असां त झूमूं पिया बिल्कुलु बि न भॼन सां गॾु छो मीता मज़ो पियो अचे न। बिल्कुल बिल्कुल ॾाढो भावना त ॾाढो पई नचे ख़बर अथव तव्हांखे। अरे मां त हिकिड़ो अखर पई ॿुधां कि केतिरा प्यारा केतिरा सुहिणा लिरिक्स आहिनि ऐं मां जेतिरा बि अञा ताईं भॼन हिते सभिनीनि ॻाया आहिनि
हुननि में किथे न किथे यदि असां मैसेज ॾिसूं त असांखे सरेंडर, असांजो जेको लव टुवर्ड्स गॉड आहे, गुरु ते जेको असांजो विश्वास आहे उहो ॾाढो ज़रूरी आहे। ऐं असांखे मेन सरेंडर थियणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं गुरबाणी जी हिकिड़ी लाइन बि आहे, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। त ही सभु किथे न किथे जेके हिननि जा भजन आहिनि हो किथे न किथे ही सभु मैसेज ॾियनि वेठा। ऐं अभय ॾाढो बढ़िया तुंहिंजी बि प्रस्तुति हुई, बिल्कुलु सभिनी दिल खां खणी वई। थैंक यू। ऐं हिकु दफ़ो करण टहलानी असां सां गॾु वरी बोल सचे साईं की जय, संत शिरोमणि बाबा हिरदाराम साहिब की जय, सभिनि संतन दरवेशनि महात्माउनि की जय। आयो लाल सभई चओ झूलेलाल। तू मुंहिंजो हीणो ॾिसी ही हाल, लाल दया करणी तई। मुंहिंजो हीणो ॾिसी हाल, लाल दया करणी तई। दोठा नाय लिखियल कहा गाल, लाल दया करणी तई। दोठा नाय लिखियल कहा गाल, लाल दया करणी तई। मुंहिंजो हीणो ॾिसी हाल, लाल दया करणी तई। मुंहिंजो हीणो ॾिसी हाल, लाल दया करणी तई। तव्हांजे दर ते जागंदी जोत आहे झूलेलाल साईं, तव्हांजी ओट आहे। तव्हांजे दर ते जागंदी जोत आहे अमरलाल साईं, तव्हांजी ओट आहे। मुंहिंजे नंग जो बणी नंग पाल, लाल दया करणी तई। मुंहिंजे नंग जो बणी नंग पाल, लाल दया करणी तई। मुंहिंजो हीणो ॾिसी हाल, लाल दया करणी तई। मुंहिंजो हीणो ॾिसी हाल, लाल दया करणी तई। पाए पलो जलिया अरदासैया अमरलाल साईं, कर मूं ते दया। पाए पलो जलिया अरदासैया झूलेलाल साईं, कर मूं ते दया। मुंहिंजे नंग जो बणी नंग पाल, लाल दया करणी तई। मुंहिंजे नंग जो बणी नंग पाल, लाल दया करणी तई। मुंहिंजो हीणो ॾिसी हाल, लाल दया करणी तई। मुंहिंजो हीणो ॾिसी हाल, लाल दया करणी तई। सिंधड़ी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। तंहिंखे मां कीअं विसारियां, तंहिंखे मां कीअं विसारियां। जिंद जान कैसा वारियां, जिंद जान कैसा वारियां। जंहिं दुनिया मूंखे पींगे में मावलोली, सिंधड़ी अबाणी बोली। सिंधड़ी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली। छो त जीअं मुंहिंजी सिंध माता गुणा पंहिंजी पिंड मुंहिंजे अबाणे वतन सां। जीअं मुंहिंजी सिंध माता गुणा पंहिंजी पिंड मुंहिंजे अबाणे वतन सां। अबाणे वतन सां, सिंध जे चमन सां, दाड़े वतन सां, सिंध जे चमन सां। जीअं मुंहिंजी सिंध माता गुणा पंहिंजी पिंड मुंहिंजे अबाणे वतन सां। वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह, वाह वाह सिंधी वाह वाह। मिठड़े संतन जी आए सिंधड़ी, मिठड़े संतन जी आए सिंधड़ी। मस्त वज़ीरन जी आए सिंधड़ी, मस्त वज़ीरन जी आए सिंधड़ी। लाल जा पंजड़ आए बहिराणा, लाल साईं तव्हांजे दर
रखवा माई बाई माई बाई माई बाई बार बुढ़े जो लालन रखवाल मुझे लालन जा जाती तो सबई लाल मुझे झूलन जा जाती तो सबई झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल 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 झूले लाल झूले लाल पवन गुरु पाणी पिता माता दर्द महल दिवस राय दुविधाई दाया केले सकल जगत चंगिया बुरिया बाजे धर्म कणिया बो अपनी किने लिखे दू जिन्ने नाम दे आया कै मस्तकदार नानक ते मको जले के थे छोटे लाल बोलो अमर लाल की जय 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 बोलो सच्चे साईं की जय आयो लाल सबई चो झूले झूले लाल झूले झूले लाल। करण इतनी बढ़िया प्रस्तुति थी। जी मैम। जेको साईं जन जो जन्म ॾींहुं परसों आहे उन जो अॼु असां माणा छॾे। जी मैम। हाँ असां कंट्रोल न करे सघूं था पूरी मौज माण्हू पिया लॻियासीं त हिकिड़ो कमु कयूं हिना चईं कि भॼन ॿुधायां जी त ॿुधी वठूं त हाँ बिल्कुल नेकी पूछ करण दादा बिल्कुल कंटिन्यू कयो असां ॿियो बि तव्हां सां ॿुधंदा जी। वो जन्म मनायूं बाबा हिरदाराम जो मुंहिंजो मनड़ो ठरे जन्म ॾींहुं मनायूं बाबा हिरदाराम जो मुंहिंजो मनड़ो ठरे मुंहिंजी दिलि पई ठरे मनड़ो ठरे मुंहिंजी दिलि पई ठरे जन्म ॾींहुं मनायूं बाबा हिरदाराम जो मुंहिंजो मनड़ो ठरे तो जन्म मनायूं बाबा हिरदाराम जो मुंहिंजो मनड़ो ठरे तो जन्म मनायण बादल आया जन्म मनायण बादल आया रिम झिम पाणी वरसाए तो मुंहिंजो मनड़ो ठरे पियो रिम झिम पाणी वरसाए तो मुंहिंजो मनड़ो ठरे मुंहिंजी दिलि पई ठरे मनड़ो ठरे मुंहिंजी दिलि पई ठरे जन्म ॾींहुं मनायूं बाबा हिरदाराम जो मुंहिंजो मनड़ो ठरे जन्म ॾींहुं मनायूं बाबा हिरदाराम जो मुंहिंजो मनड़ो ठरे तो जन्म मनायण संगत आई जन्म मनायण संगत आई मिली का मौज मचाए थी मुंहिंजो मनड़ो ठरे तो मिली का मौज मचाए तो मुंहिंजो मनड़ो ठरे मुंहिंजी दिलि पई ठरे मनड़ो ठरे मुंहिंजी दिलि पई ठरे जन्म मनायूं बाबा हिरदाराम जो मुंहिंजो मनड़ो ठरे तो जन्म मनायूं बाबा हिरदाराम जो मुंहिंजो मनड़ो ठरे तो वाह तमामु सुठी प्रस्तुति ऐं तव्हां सां जो उन जे लाइ तव्हांजा लख थैंक यू मैम जय झूलेलाल ईअं ई सुठे नमूने जी। ऐं हाणे अॼु जे कार्यक्रम जी हीअ हिकिड़ी बाक़ी जेका प्रस्तुति आहे धमाकेदार मूंखे लॻे थो मतिलबु मितेश जी तव्हांजो अंदाज़ ॾिसी लॻे थो कि अॼु तव्हां फुल फॉर्म में आहियो हिकु वेंदे ॾाढो ज़ोरदार धमाकेदार परफॉर्मेंस ॾियण वारा आहियो। हा बेड़िया वारा तारे मुहारा बेड़िया वारा तारे मुहारा लाल बेड़िया वारा
लाल ते थी वञा, लाल ते थी वञा, ओ वञा माता अखियूं पारण थी वञा, लाल ते थी वञा, ओ वञा माता अखियूं पारण थी वञा, बेड़ीअ वारा डार मुहारा, लाल ते थी वञा, असांजे लाल ते पल्लो जो सुहिंदो लारियूं लाइ थी वञा, असांजे लाल ते पल्लो जो सुहिंदो लारियूं लाइ थी वञा, बेड़ीअ वारा डार मुहारा, लाल ते थी वञा, बेड़ीअ वारा डार मुहारा, लाल ते थी वञा, असांजे लाल ते सेसा जो चढ़ंदी डिगियूं लाइ थी वञा, असांजे लाल ते सेसा जो चढ़ंदी डिगियूं लाइ थी वञा, बेड़ीअ वारा डार मुहारा, लाल ते थी वञा, बेड़ीअ वारा डार मुहारा, लाल ते थी वञा, हो लाल ते थी वञा। वाह, बेड़ीअ वारा अदार मुहारा, लाल ते थी वञा। वेंदे वेंदे इहो झूलण साईंअ जो भॼन सिंधी ऐं सिंधियत खे समर्पित, ॾाढो सुठो, तमामु सुहिणे नमूने तव्हां गिटार बि वॼायो। तव्हां गिटार फुल कोर्स सिखी वरितो आहे? हाँ, मां गिटार कीबोर्ड सब ईंदो आहे मूंखे। अच्छा, मूंखे इंस्ट्रूमेंटल में ॾाढो इंटरेस्ट आहे। हाँ, मां कंपोज कंदो आहियां। अच्छा, हाँ, हिंदी गाना कंपोज कंदो आहियां, हाणे सिंधी में ॿुधो। अरे वाह, सिंधी सभिनीनि में तव्हां अॻियां वधो, ईअं तव्हांजी प्रैक्टिस जारी रखो। तव्हांजा लख थोरा तव्हां हिन कार्यक्रम में असां सां जुड़ी रहिया। त मितेश जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांजो ही जेको शो आहे ॿियनि जे लाइ एतिरो सोर्स ऑफ इंस्पिरेशन थी रहियो आहे कि अताईं मितेश हिंदी गाना कंपोज कंदो हो, पर हाणे हो सिंधी गाना बि कंपोज कंदो। ऐं हे अखंड सिंधु संसार जी ख़ासियत रही आहे कि नई कला खे, नए कलाकारनि खे हिमथाइण, हुननि खे स्टेज प्रोवाइड कराइण हे हमेशा खां अखंड सिंधु संसार कमु कंदो रहियो आहे। इनफैक्ट मां अॼु हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायां कि मां संचालन 12 सालनि खां थी कयां, पर पहिरें मां स्कूल में हिंदी ऐं इंग्लिश में कंदी हुयमि। मूंखे जेको सिंधी जो पहिरियों मंच प्रोवाइड जंहिं करायो हो ॿियो कोई न हो, असांजो अखंड सिंधु संसार जो ही मंच हो 2012 में। हाँ, 2012 में सिंधी जेको मंच प्रोवाइड मूंखे करायो हो ज्ञानचंद लालवानी जी करायो, अखंड सिंधु संसार जो मंच हो। त हिकु तरीक़े सां ॾिसूं त सभिनीनि घणेई आर्टिस्टनि खे अखंड सिंधु संसार हिमथाईंदो आहे ऐं मंच प्रोवाइड कराईंदो आहे। बिल्कुलु, प्लेटफॉर्म प्रोवाइड कराईंदो आहे। शो जे माध्यम सां मां बि शुक्रगुज़ार आहियां, थोराइती आहियां कि हुननि मूंखे बि मंच प्रोवाइड करायो। अरे बिल्कुलु, मां बि। इहा ई त हुननि जो इंटेंशन, हुननि जो उद्देश्य जेको इहो ई आहे, हू कंहिं कॉम्पिटिशन न, ही प्रतियोगिता हिन कार्यक्रम जो जेको प्रतियोगिता पुठियां शब्द यूज़ कयो न, उहो बि सिर्फ़ु इन लाइ कि ॿारनि खे हिमथाइजे। न त हुननि जो मेन इंटेंशन इहो ई रहंदो आहे कि हिकु त सिंधी भाषा, सिंधी ॿोली ऐं सिंधियत जो वाधारो थिए, माण्हू पंहिंजी भाषा सां, मातृभाषा सां जुड़िया रहनि। त हिंदी, इंग्लिश, फिल्मी सॉन्ग्स त सभु था ॻाइनि, पर सिंधी सिंधियत सां जुड़िया सिंधी गाना बि ॻाईंदा, सिंधी ॻाल्हाइण बि सिखंदा। त इहो ई उद्देश्य असांजे आदरणीय ज्ञानचंद लालवानी जो आहे। ऐं हिननि लालवानी साहिब जो जेको ई उद्देश्य आहे, हिननि कार्यक्रमनि जे ज़रिए हू हिन जो प्रचार प्रसार करे वठंदा आहिनि।
बिना कंहिं नफ़े नुक़सान जी परवाह कंदे। त सिर्फ़ु इहा हुननि जे अंदरि जेका सिंधियत जी जेका चवंदा आहिनि न जज़्बो ऐं भावना, त उनखे हू ज़िंदा रखी वेठा आहिनि ऐं चाहिनि था त अॻी पीढ़ी बि हिनखे क़ाइमु रखंदी अचे। त चाहींदासीं टेक्निकल टीम सां कि जंहिंजो एतिरो ज़ोरदार ज़िक्र थी रहियो आहे त उन शख़्सियत खे बि हिकु दफ़ो वरी वेंदे वेंदे स्क्रीन ते साम्हूं आणनि। आदरणीय लालवाणी साहिब खे जय झूलेलाल, जय झूलेलाल सभिनी खे। जय झूलेलाल। जी भाऊ। कराइण वारो जेको कराए रहियो आहे उहो असां सभु करे रहिया आहियूं। जंहिंमें जेकी कला आहे उहो अॻिते वधंदो वेंदो आहे। हर हिक खे ईश्वर पंहिंजी पंहिंजी दात ॾिनी आहे, उन हिसाब सां कार्य कंदो आहे। ऐं जेको ईमानदारी ऐं सचाई सां जेको कार्य कंदो आहे त उहो अॻिते वधंदो वेंदो आहे। ऐं तव्हां सभई बि पंहिंजी महिनत लगन सां कार्य करे रहिया आहियो, सेवा भावना सां, त बिल्कुलु मंच ते हर ॻाल्हि में अॻिते वधी रहिया आहियो। ऐं असां बि कोशिशि इहा ई कंदा रहिया आहियूं हमेशह खां। 40 साल हिन कम में जुड़े थी विया ऐं लगातार अख़बार जे माध्यम सां, प्रोग्रामनि जे माध्यम सां इहो ई मक़सदु रहियो आहे कि जेके नवां कलाकार आहिनि, ॿार आहिनि, लेखक आहिनि, उहे अॻिते अचनि। ऐं सभिनीनि गॾिजी करे असांजे प्रयास खे सार्थक बणायो आहे। ऐं संतनि जी वॾी आसीस ऐं कृपा रही आहे ऐं उनजो फल असांखे मिली रहियो आहे। ऐं तव्हां सभिनीनि खे बि ऐं अॼु जे आनंद खां पोइ जेको सुभाणे प्रोग्राम थींदो उहो वधीक ई जोरदार थींदो। छो त सुभाणे जेके 1 नंबर खां वठी 10 नंबर जा कलाकार आहिनि, सभु बेस्ट कलाकार आहिनि। ऐं हिकु भॼन तयारु कया अथऊं। सुभाणे वधीक मौज मचंदी ऐं दर्शक अॼु वांगुरु वरी आनंद माणींदा। उहो ई आहे न, 21 तारीख़ संतनि जो जनम प्रोग्राम मल्हायो वेंदो ऐं हुनजी पूर्ण संध्या यानी सुभाणे। हलो सुभाणे गॾिजी वरी धूम मचाईंदासीं ऐं सभिनीनि दर्शकनि खे बि वेनिती कयूं था कि सुभाणे वरी असां सां गॾु जुड़ंदा ऐं मौज माणींदा। जय झूलेलाल सभिनीनि खे। जय झूलेलाल। जय झूलेलाल।